अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू इशू न्यूज़ बुलेटिन में अवांखे भली कार नाज़रीन ते अवांखे अफ़सोसनाक ख़बर सां आगाह कंदा हलूं। जो ही लग गोठ खुदा बख्श सोलंकी वट तेज़ रफ़्तार बिन मोटरसाइकिलन विच में आमो साम्हूं टक्कर थियो आहे। नाज़रीन हिते अवांखे अफ़सोसनाक ख़बर सां आगाह कंदा हलूं। जो ही लग गोठ खुदा बख्श सोलंकी वट तेज़ रफ़्तार बिन मोटरसाइकिलन विच में आमो साम्हूं टक्कर थियो आहे। टक्कर के नतीजे में जख्मी थियल प्राइमरी उस्ताद फौत थी वियो आहे, जड॒हिं त हिकु ॼणो ज़ख्मी आहे। उन सिलसिले में वधीक राब्तो कयो आहे जोही जे रिपोर्टर एम इस्माइल पीरज़ादो सां। जी इस्माइल, हादसे जा वधीक छा तफ़सील आहिनि? साईं अब्दुल साहब, जीअं त ही कुर्बान अली चन्ना वलद मोहम्मद इस्माइल चन्ना असांजे यूसी कमाल खान जे ॻोठ मिर्ज़ा चन्ना स्कूल में रेगुलर ड्यूटी ईंदो हुयो, जेको अॼु बि ड्यूटी जे मोकल दौरान वापसी दौरान जेको आहे सो जोई अची रहियो त हिनखे साम्हूं मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। ज़ाहिद हुसैन सोलंकी जे मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। ज़ोरदार टक्कर जे नतीजे में हिनखे खणाया तलक अस्पताल जोई, जिते हिनजी फर्स्ट ॿिनी खे महिमान खे सीरियस हालत में प्राइमरी उस्ताद कुर्बान अली चन्ना खे जेको सेवन अस्पताल में जेको आहे रेफर कयो वियो। उते जेको आहे सो ज़ख़्मनि जा ताब न सहंदे दम धणी हवाले कयो ऐं ॿियो जेको ज़ख़्मी आहे उहो बि सीरियस हालत में आहे, उते उन सेवन में आहे। ऐं जंहिंजो ख़बर अहिड़ी जेका ख़बर फोतगी वारी तौर ते प्राइमरी उस्तादनि में जेको आहे सो ग़म जो लहर ऐं जो वारसनि में जेको आहे सो कोराम मची वियो। जोही शहर जे न्यू कॉलोनी में संदसि कॾ विछायो विया हुते। जी मेहरबानी इस्माइल पीरज़ादो तफ़सील ॼण जे लाइ। जी नाज़रीन, अवांखे अफ़सोसनाक ख़बर सां आगाह कयो त जो ही लग गोठ खुदा बख्श सोलंकी वटि तेज़ रफ़्तार बिन मोटरसाइकिलुनि में आमूं साम्हूं टक्कर थी पियो आहे।